के अहिड़ियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि जंहिंसां मुहाॾो अटकाईंदे उमीदुनि जा अक्स धुंधलाइजी वेंदा आहिनि। अहिड़ी रीति मीरपुर माथेले जे ॻोठ रईस अमीन महर जो रहवासी ॻोठाणो नूरदीन महर कुझु अरसे खां गुर्दनि जी बीमारी में वरतल ज़िंदा लाश बणिजी वियो आहे। संदसि गुरबत इलाज विच में रुकावट बणियल आहे। नूरदीन महर गुज़िरियल 4 सालनि खां बिस्तरे हवाले आहे। खेसि ज़िंदगी मां उमीदूं नाहिनि लाथियूं। हूअ जीवन जा रंग ॾिसण लाइ पंहिंजो इलाज कराइण थो चाहे, पर मिसकीनी ऐं गुरबत सबबि संदसि वारिस इलाज नथा कराए सघनि। वारसन सिंध जे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि मां इलाज करायो पर ठीक न थी सघियो आहे। नूरदीन जा ॿई गुर्दा फेल आहिनि ऐं हिकु अख मां नज़र बि घटिजी वई आहे। हाणे एतिरा टका नाहिनि जो हू डायलिसिस कराइण लाइ गंबट वञी सघे। संदसि वाटूं निहारींदे इंतज़ारु करे रहियो आहे त को मसीहो बणिजंदो। जॾहिं अहिड़ियूं जीअ झोरींदड़ बीमारियूं कंहिं इंसान खे वण वेड़ी जियां वकोड़े वेंदियूं आहिनि त पोइ अहिड़े मिसकीन जे अखियुनि में लुड़क लड़ी ईंदा आहिनि। ही मिसकीन जेको आलिन अखियुनि सां समूरनि देश वारनि खे दर्दमंदाणी अपील करे थो त मुंहिंजो इलाज कराए खेनि ज़िंदगी बचाई वञे, जीअं मां पंहिंजे मासूम बचड़नि खे हिकु नओं रोशन मुस्तक़बिल ॾेई सघां। कैमरामैन नवीद शेख सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।